बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां ज़मीर हुसैन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ज़मीर साइंस अकेडमी। जीअं त ज़मीर साइंस अकेडमी क्लास 6 खां वठी 10 ताईं इंग्लिश साइंस ऐं मैथ जेको आहे ऑफर्स करे रही आहे। 8 अगस्त ताईं तव्हां असांजे जेको ग्रुप आहे उन पेड ग्रुप ते तव्हां फ्री में जॉइन थी सघो था, जंहिंमें तव्हांखे साइंस इंग्लिश ऐं जेको आहे सो मैथ यानी कि पढ़ाई वेंदी ऐं बिल्कुलु कॉन्सेप्चुअल। हिते असांजो मक़सदु सिर्फ़ु पढ़ाइणु कोन हूंदो, सिर्फ़ु तव्हांखे मैथ साइंस इंग्लिश तव्हांखे सम्झाइणु पवंदो। जीअं त काफ़ी दोस्तनि चयो त साईं असांखे डिज़ीज़ इलनेस ऐं सिकनेस जे बारे में ॿुधायो, जिन में कहिड़ो फ़र्क़ु आहे। अॼु असां इन्हनि डिज़ीज़ इलनेस ऐं सिकनेस जे बारे में फ़र्क़ु ॾिसंदासीं त इन्हनि टिन्हनि में कहिड़ो कहिड़ो फ़र्क़ु आहे। सभ खां पहिरीं अगरि असां डिज़ीज़ जी ॻाल्हि कयूं, डिज़ीज़ छा आहे? ठीकु आहे, डिज़ीज़ इज़ अ कंडीशन। डिज़ीज़ इज़ अ कंडीशन। हाणे सभ खां पहिरियों सम्झंदासीं त डिज़ीज़ छा आहे। डिज़ीज़ हिकु अहिड़ी कंडीशन आहे, ठीकु आहे। डिज़ीज़ इज़ अ कंडीशन। डिज़ीज़ अहिड़ी कंडीशन आहे जंहिंमें असांजे जेको बॉडी जा जेके फंक्शन आहिनि न, ठीकु आहे, बॉडीज़ फंक्शन इम्पेयर्ड थी वञनि। ठीकु आहे, छा थियनि? इम्पेयर्ड थी वञनि। उन खे असां छा चवंदा आहियूं? डिज़ीज़। मिसाल आहे, असांजे हाणे कंडीशन आहे त असांजे जेको दिलि आहे, मिसाल हार्ट छा थी करे? ब्लड खे पंप थी करे। हाणे हार्ट ब्लड खे सही तरीक़े सां पंप नथी करे। ठीकु आहे, छा थियो असांजो? यानी कि इम्पेयर्ड थियो, डिसफंक्शन थियो। इन खे असां छा चवंदासीं? डिज़ीज़ कंदासीं, डिज़ीज़ चवंदासीं। ठीकु आहे, इहा असांजी छा आहे? डिज़ीज़ आहे। ईअं बि घणी चई सघूं था त बाबा का बि एबनॉर्मलिटी अची वञे बॉडी में, एबनॉर्मलिटी। ठीकु आहे, छा? एबनॉर्मलिटी अची वञे बॉडी में, उन खे बि असां डिज़ीज़ चवंदासीं। एतिरे ताईं तव्हां क्लियर आहे। हाणे इलनेस छा आहे? ॾिसो, सभ खां पहिरियां डिज़ीज़ त चलो ख़बर पइजी वई, डिज़ीज़ सवली आहे तव्हांखे ख़बर पइजी वई। हाणे इलनेस ऐं सिकनेस में फ़र्क़ु कहिड़ो आहे? काफ़ी दोस्त इन में परेशान थींदा आहिनि, सर इलनेस छा आहे ऐं सिकनेस छा आहे? इलनेस छा आहे? इलनेस असांजे डिज़ीज़ जे करे थींदी आहे। छाजे करे? डिज़ीज़ जे करे जेका असांखे इलनेस थींदी आहे उहा असां इलनेस आहे। हाणे मिसाल असांखे छा थियो? मलेरिया थी वियो। छा? मलेरिया हिकु डिज़ीज़ आहे। हाणे हिन जे करे असांखे छा थींदो? फीवर। फीवर यानी बुखार थी वियो असांखे, बुखार थियो त इहा असांजी छा आहे? इलनेस आहे। छा? इलनेस आहे। यानी कि हर उहा शइ जेका डिज़ीज़ जे करे असांखे थिए उहा असांजी इलनेस थींदी आहे। बुखार थिए थो, मथे में सूरु थिए थो, का बि अहिड़ी शइ थिए थी, यानी कि साइन एंड सिम्पटम जेके थियनि था, यानी कि उहा असांजी कमज़ोरी थिए थी, वीकनेस थिए थी, इहा असांजी छा? इलनेस आहे। हाणे वरी अचूं सिकनेस। सिकनेस अलॻि शइ आहे। हाणे सिकनेस छा आहे? सिकनेस असांजी इलनेस यानी कि जेका डिज़ीज़ जे करे थिए उहा असांजी छा? इलनेस आहे। ठीकु आहे, जेका यानी माण्हू कमज़ोर महसूसु करे, कंहिं डिज़ीज़ जे करे कमज़ोर महसूसु करे, उहा असांजी इलनेस। हाणे सिकनेस छा आहे? सिकनेस मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी थी सघे थी। सोशली बि थी सघे थी, सोशली बि थी सघे थी, फिज़िकली बि थी सघे थी ऐं मेंटली बि थी सघे थी। माना काफ़ी असां चयूं त जेका सो उन जी क़िस्म जी सिकनेस थी सघे। सिकनेस छा आहे? कमज़ोरी आहे। ठीकु आहे, हाणे कमज़ोरी तव्हां सोशली बि जेको आहे सो थी सघो था कमज़ोर। बाबा तव्हांखे जेको आहे सो किथे ॻाल्हाइणु नथो अचे, तव्हां परेशान थी था वञो, इहा बि हिकिड़ी क़िस्म जी सिकनेस आहे। ठीकु आहे, उन खां पोइ फिज़िकली तव्हां फिट न आहे, इहा बि हिकिड़ी क़िस्म जी सिकनेस आहे। मेंटली तव्हां यानी कि जेको आहे सो डिप्रेशन में आहियो, यानी कि डिप्रेशन में आहियो, एंज़ाइटी में आहियो, इहा बि असांजी छा आहे? सिकनेस आहे। इहा असांजी सिकनेस आहे। आई होप तव्हांखे जेको आहे सो इलनेस ऐं सिकनेस में फ़र्क़ु ख़बर पइजी वेंदो। इलनेस असांखे छाजे करे थींदी आहे? डिज़ीज़ जे करे थींदी आहे। सिकनेस असांजी कंहिं बि यानी कि का बि थी सघे थी, सोशली का थी सघे थी, फिज़िकली बि थी सघे थी कमज़ोरी। ठीकु आहे, उहा असांजी मेंटली बि थी सघे थी। इहा असांजी डिफरेंस हो डिज़ीज़ इलनेस ऐं सिकनेस में। अगरि तव्हांखे हिन रिलेटेड को बि क्यूरी हुजे, तव्हां असांखे कमेंट करे सघो था, तव्हांखे हुते जवाबु ॾींदासीं।